फकीर के खिरात दे। ओ अम्मा जी जान, ओ बाबा वॾा, ओ पक्का पोड़ा को खिरात फकीर के दियो। सॼो ॾींहुं पिनण मंगण खां पोइ रेजो मिलियो हुजे। आहे को घर में अम्मा जी जान, को चाचो कुरक आया। मोहब्बत संदे मेड़ में माण्हू मिड़िया खोड़ खोड़ हाणे थो वेठा लोड़। हाणे केड़ो थो लोड़िया ॾिसे थो पाण। हाणे ॿुध के लोड़ लोड़ सुजी त वियो हुजे। खैरात दे खैरात ॾियां थो। मां आहियां सुघड़। वॾी महफ़िलुनि में मूंखे घुराईंदा हा, वॾियूं कचहरियूं कंदा हा, पर हाणे ख़ैर ॾींदो मां हिकिड़ी शर्त ते। वरी कहिड़ी जुआ खेॾंदो हुजे जो शर्त रखी पोइ खैरात ॾींदो हुजे। अरे अब्बा हाणे ॻाल्हि ॿुध, मां थो ॾियां हिकिड़ी गुज़ारत। छो जो असांखे ॾियण जी गुज़ारत ॾियण जी आदत आहे। हाणे मूंखे लॻी आहे ॿाड़। जे गुज़ारत भञंदे त 100 रुपयो ॾींदोमांइ, न त इहो सॼो ॾींहुं 10 रुपया दर दर ते कुते वांगुरु केतिरो कमाईंदे। हाणे चवां थो त 100 रुपयो ॾींदोमांइ जे मुंहिंजी गुज़ारत भञंदे। माना गुज़ारत बि खैरात में ॾींदो हुजे। दे भला दे, 100 जो कमाल आहे, गुज़ारत जो सवाल आहे। पक्का भञी जाए। अब मां ॿुधायां थो, असुल मां हीअं जंग रखी, असुल हीअं निड़गुट कढी ऐं कंद भञंदो मां को गुज़ारत ॾे। हाणे ॿुध चङी तरह। हा आहे त काठ जो उज़वो थो खाए। आहे त काठ जो उज़वो थो खाए। अञा न मूंखे इहो सम्झा त काठ जी शइ कंहिंखे खाए कीअं। त मां पहिरियों दफ़ो थो ॿुधां। हाणे त 100 रुपयो ईअं वठंदे छा मूंखां? जल्दी कर। पोइ खट जो पाव हुजे, को खट जो सेरूं हुजे, को पलंग जो पाव हुजे, भला पींघो हुजे। बच्चे अञा बच्चे त पोइ बस हथोड़ो खणी भञास। वञे जल्दी कर। भला कुहाड़ो हुजे, कुहाड़े जो कन्नु हुजे, भला कोई बांस जो लकड़ो हुजे। ना बच्चे जे कदे बच्चे तो भले धूड़ पाए, भला माथे छत फकीर पिनण मंगण जी भी करे, बच्चा पाले बस। काडे हाणे तू मूंसां वाइदो कयो आहे त मां शर्त भञंदुमि या गुज़ारत। हाणे ॿुध, 1000 ॾींदोमांइ। 1000 जे गुज़ारत भॻई त 1000 तुंहिंजो। हा, हे तुंहिंजी अमानत आहे। हा ओ पोइ गुज़ारत पोइ भला कन हुजे, अखि हुजे, बांह हुजे, नक हुजे। न बच्चे पोइ मूं मां हथ कढ फकीर मां, बच्चनि खे कमाए पिनी खारायां त सही। पिनी भजी पई वॾो ज़हन अथई। इहो ज़हन न पढ़ाईअ में रखे हा त इंजीनियर थी वञे हा। बस हाणे मां तोखे इन गुज़ारत खे सिधो करे ॾियां। मूंखे 1000 जो नोट त तो ॾिनो हुजे, पर गुज़ारत खे सम्झा त सही। कीअं भॻी मां भॻी त पोइ कीअं भॻी, छा सां भॻी मां ॾिठो हुजे। ॾाढो भलो ज़हन अथई फ़क़ीर। आहीं त डंडो पिनी थो खाई। इहा आहे गुज़ारत। आहीं त डंडो माना काठ। अरे पिनी थो खाई माना हीअ पिनी। अरे गुज़ारत भॻी, अरे फकीर भॻी। हाणे उहो ई पिनी मंगी बच्चनि जी रोज़ी करे। अब फकीर में हथ कढे तुंहिंजी गुज़ारत भॻी अचे।